अमीना पानी त पिया। हाँ मां पानी खणी थी अचां। पुट छो अॼु अचण में देरि कई अथई? अम्मा मामो गुलाब। छो छा थियो आहे ते गुलाब खे? अम्मा मामे गुलाब खे कुझु न आहे थियो, हू हेॾां लॾे अचे पियो, सो हुनजे लाइ जॻह ॻोल्हण वियो। पर छो पुट, पंहिंजा अबाणा कख छॾे हेॾे छो थो अचे? अम्मा किरण खे अशफाक तलाक ॾेई छॾी आहे। मामे गुलाब बसि मूंखे एतिरो ई ॿुधायो। छा किरण खे तलाक? इहा अथई धारियुनि जी मिटी पुट, अधो गुलाब मुड़ियो कोन, वञी धारियुनि सां मिटी कयईं, पीतई न ड्रो। फिटा नसीब किरण जा, हाणे वरी बेवारी ज़िंदगी गुज़ारींदी। अधे गुलाब ते आबिद खे बि रंजायो ऐं धीउ जो घर बि कोन अथसि। ॿियो छा चयो अधे गुलाब? अम्मा ॿियो त कुझु बि न चयाईं, बसि एतिरो ई चयाईं त मुंहिंजे लाइ जाइ जो बंदोबस्तु करे छॾ। हा पुट, हाणे उते वेही बि कहिड़ियूं अखियूं मिलाईंदो अधे आबिद ऐं पाड़े वारनि सां? ख़बर नाहे उन वरी कहिड़ो इल्ज़ाम ॾेई किरण खे तलाक ॾिनी। मिड़ई को बहानो कयो हूंदई। वीचारी किरण जे नसीबनि में त अलाए छा आहे। अमीना टीवी त हलाए, असां मुल्क में छा कयूं? रहमान पुट, मुझा बच्चा तू काॾे हली वई? तू काॾे हली वई बाबा? बाबा मां तोखे ॻोल्हे ॻोल्हे साणो थी पियो आहियां। मुंहिंजा पुट बाबा अम्मा रहमान अची वियो। रहमान पुट, रहमान वठी हले विहारे बाबा। रहमान पुट, बचा तोखे ज़ालिमनि मारियो त कोन हो? दादा मूंखे मारियो, मुंहिंजी अखियूं ऐं मां बची छॾियूं। अल्लाह ज़ालिमनि जी पाड़ पटींदो। दादा मूंखे चवनि पिया त तुंहिंजे पीउ असां चवनि न वरितो त असां तोखे गोली हणंदासीं। न पुट, तोखे कुझु बि न चवंदा, मूं हुननि जो चवणु वरितो हुयो। अबू उन्हनि मूंखे बंदि कयो हुयो ऐं तुंहिंजी ज़ाल जो घड़ी घड़ी नालो खणनि पिया। पुट हाणे उहो मुंहिंजी ज़ाल नाहे रही, मूं हुनखे घर मां कढी छॾियो आहे। सुठो कयो अबू, उहा त मूंखे वणंदी ई कोन हुई। पुट असांखे माफ़ कजांइ, इहो सभु कुझु असांजे करे थियो। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।